वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुल नबीयुल करीम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो इरशाद आहे त पोइ मूंखे यादि कयो त मां तव्हांखे यादि कयां, ऐं मुंहिंजो शुकुर कयो ऐं नाशुक्री न कयो। मथां ज़िक्र आयो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जो ऐं उनजी सिफ़ात जो। उनखां मथां बैतुल्लाह शरीफ़ जो ज़िक्र आयो। इहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जा इनाम ऐं इकराम आहिनि। जेकॾहिं काबतुल्लाह खे असांजे लाइ क़िबलो बणाई, इहा बि अल्लाह जी नेमत आहे। उनखां पोइ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिफ़तुनि खे ऐं उनजी बहसत खे बयानु फ़रमाई। उनखां पोइ थो इरशाद फ़रमाए त फ़ज़्कुरूनी, पोइ मूंखे यादि कयो। फ़ जी माना आहे पोइ, यानी पोइ मूंखे यादि कयो। इन मां मुराद इहा मिले थी त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र कजे ऐं उनखां पोइ अल्लाह खे यादि कजे। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे त अल्लाह ताला जी बारगाह में जॾहिं बि तव्हां दुआ घुरो त दुआ घुरण खां अॻु में मुंहिंजे मथां दुआ घुरो। ये दुरूद हिकु दुआ आहे, अहिड़ी दुआ आहे जेका मक़बूल थियल दुआ आहे। पोइ इरशाद फ़रमाई त फ़ज़्कुरूनी, पोइ मूंखे यादि कयो, अज़्कुरुकुम, मां तव्हांखे यादि कयां। यानी अल्लाह जो ज़िक्र जेको आहे, इहा अल्लाह ताला जी वॾी करम नवाज़ी आहे, वॾी महिरबानी। उलमा इकराम फरमाइनि था, मुफ़स्सिरीन निज़ाम फरमाइनि था त ज़िक्र जेको आहे सो टिनि क़िस्मनि जो आहे। हिकु ज़िक्र आहे ज़बान जो, ॿियो ज़िक्र आहे दिलि जो, ऐं टियों ज़िक्र आहे बदन जो। ज़बान सां ज़िक्र करण मां मुराद अल्लाह जी तस्बीह बयानु करणु, अल्लाह जो हम्द पढ़णु, रब जी बारगाह जे अंदरि दुआऊं घुरणु, अल्लाह ताला जी बारगाह जे अंदरि तौबा इस्तग़फ़ार पढ़णु। एतिरे क़दुरु जो ज़बान सां कंहिंखे नसीहत करे थो पियो, दीन जी दावत ॾिए थो पियो, ज़बान सां सुहिणो कलाम करे थो पियो, ज़बान सां कंहिंखे सलाम करे थो पियो, इहो बि सभु अल्लाह ताला जे ज़िक्र जे अंदरि दाख़िल आहे। ऐं उहा शइ जेका ज़बान मां ज़ाहिर थिए, जंहिं मां इंसान खे नुक़सानु पहुचे थो, या ज़बान सां कूड़ ॻाल्हाए थो, गिला करे थो, इहा अल्लाह ताला जे ज़िक्र में शामिल न आहे। ज़बान सां सुहिणो कलाम करणु, इहो बि अल्लाह ताला जे ज़िक्र में शुमार आहे। यानी ज़बान सां ज़िक्र करणु ऐं दिलि सां ज़िक्र करणु, यानी इंसान जे इहा जेका दिलि जी धड़कन आहे, दिलि जेका हले थी पई, इन धड़कन खे अल्लाह ताला जे ज़िक्र जे तरफ़ ॾे माइल करणु। त इहा जेका दिलि जो आवाज़ु अचे थो पियो, हल्को आवाज़ु, इहो पंहिंजे रब खे यादि करे थी। या दिलि जे अंदरि अल्लाह ताला जी कुदरतुनि जे अंदरि गौर फ़िक्र करणु, अल्लाह ताला जी अज़मत ऐं किबरियाई जो ख़्यालु करणु, इहो दिलि जो ज़िक्र आहे। ऐं बदन जो ज़िक्र छा आहे? हर नाफ़रमानी खां पंहिंजी जान खे बचाइणु ऐं अल्लाह ताला जी फर्मा बरदारी इताअत में ज़िंदगी गुज़ारणु, इहा बदन जो ज़िक्र आहे। यानी टे क़िस्म अल्लाह जे ज़िक्र जा आहिनि। यानी ज़बान सां बि अल्लाह जो ज़िक्र कजे, दिलि सां बि अल्लाह जो ज़िक्र कजे, बदन सां बि अल्लाह ताला जो ज़िक्र कजे। एतिरे क़दुरु जो इंसानु बदनी तरह सां रिज़्क़ हिलाल कमाए थो पियो, पंहिंजी जान सां मज़ूरी करे थो, दुकानदारी करे थो पियो, कारोबार करे थो पियो, रिज़्क़ हिलाल जे अंदरि जेका बि विक करे थो पियो, इहो बि सभु अल्लाह ताला जे ज़िक्र जे अंदरि दाख़िल आहे। फरमाए त वश्कुरूली, ऐं मुंहिंजे वास्ते शुकुर कयो, वला तकफ़ुरून, ऐं नाशुक्री न कयो। छोजो शुक्र जे मुक़ाबले में जे कुफ़्र जो लफ़्ज़ अचे त उनजी माना थींदी आहे नाशुक्री, कुफ़्र जी माना। इस्लाम जे मुक़ाबले में कुफ़्र जो लफ़्ज़ अचे त पोइ उनजी माना थींदो आहे इनकार करणु, कुफ़्र करणु। हाणे हिन जॻह ते वला तकफ़ुरून जी माना छा आहे? वला तकफ़ुरून जी माना इहा आहे त नाशुक्री न कयो। अल्लाह ताला जो शुक्र करणु हर हाल में, हर सूरत में करणो। एतिरे क़दुरु जो हज़रत शेख सादी रहमतुल्लाह ताला
पंहिंजे किताब जे आगाज़ मुक़दमे में लिखे थो पियो त शरीयत जो इहो हुकुम आहे त बंदो अलाह जो शुक्र तॾहिं करे जॾहिं हुनजे मथां नेमत थिए। यानी हमद हर हाल में करिणो आहे ऐं शुक्र जेको आहे सो बाद नेमत आहे। जॾहिं अलाह जे बाने जे मथां नेमत थिए त उन वटि शुक्र अदा करे। एतिरे क़द्र जो पाणी पीए थो पियो ऐं पाणी हुनजी उञ लाहे थो पियो त हाणे लाज़िम आहे त उन अलाह जो शुक्र करे। पर हिकिड़ो माण्हू ईअं थो चए त मुंहिंजे मथां अलाह जी का नेमत न आहे, नेमतूं त उन्हनि जे मथां ॾिसनि जी केॾा तंजा बंगला आहिनि, केॾियूं तरह जूं गाॾियूं आहिनि, केॾियूं तरह जूं ज़मीनियूं आहिनि, नेमत उन्हनि जे मथां आहे। असां ग़रीबनि जे मथां अदा कहिड़ी नेमत आहे जो अलाह जो शुक्र कयूं। त इहा बि गुमराही आहे। अलाह मुस्लमान खे बचाए, छो जो इंसान जे जिस्म जे अंदरि अलाह जूं जेके नेमतूं मौजूदु आहिनि न किरोड़नि अरबनि खरबनि जूं आहिनि। ॾिसो मसलन इहे अखि आहे, छा उनजी क़ीमत आहे, हे नक आहे उनजी छा क़ीमत आहे, हे कन आहिनि उनजी छा क़ीमत आहे। हीअ सुहिणी सूरत अलाह जेका अता फरमाई आहे इनजी बहा केरु करे सघे थो? माना इंसान सॼो ॾींहुं बुख ते वेठो हुजे, का शइ हुनजे घर में खाइण जे लाइ न आहे, पीअण ऐं पाइण जे लाइ न आहे, पर पंहिंजे जिस्म जे अंदरि गौर करे त अलाह जूं किरोड़ियूं नेमतूं अलाह ताला जिस्म में रखियूं आहिनि। पोइ जॾहिं अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे नेमतुनि सां एतिरे क़दुरु मालामाल फरमायो आहे त पोइ त नाशुक्री अजाई आहे। यानी इन हाल में बि अलाह ताला जो शुक्र अदा करणो। हिकु सिहतमंद अलाह जिस्म अता फरमायो आहे जी न, जंहिंसां असां खाई बि सघूं था, जंहिंसां असां पूरी निंड बि करे सघूं था, त अलाह जी इहा केॾी असांजे मथां अज़ीम नेमत आहे। असांखे सिहत जो क़दुरु कोन्हे को। सिहत जो क़दुरु तोखे जे ॾिसणो आहे न, इस्पतालुनि में वञी ॾिस त कीअं कतारूं लॻियूं पियूं आहिनि, कीअं बिस्तरा भरिया पिया आहिनि, कीअं आहो बुकार लॻी पई आहे। असां वटि सिहत जो क़दुरु न आहे। इन करे जंहिंजे अॻियां पाणी जा दरिया पिया वहनि उन में शुक्र जी कुवत कीअं पैदा थींदी। उहे जेके परे खां पाणी भरे खणी था अचनि मेलनि खां, उहो कतरे कतरे जो क़दुरु कंदा आहिनि उन पाणी जो, त पाणी जी क़ीमत छा आहे। हा भली अॻियां पिया दरिया वहनि पर पाणी त पाणी आहे। अलाह जी अज़ीम नेमत आहे। त तंहिं करे हर हाल जे अंदरि अलाह ताला जो शुक्र बजा आणिजे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात ॿी आयत सबूरी में इरशाद फरमाए थो पियो त लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं तव्हां शुक्र कंदव त असां तव्हांखे अञा बि वधाईंदासीं। यानी नेमत जे में इज़ाफ़ो जेको थींदो आहे न अलाह जे शुक्र सां थींदो आहे। पर नेमत रहिजे इहा बि त मालिक जी कर्म नवाज़ी आहे। जो अलाह ताला नेमतुनि जा अंबार ॾे पर उन में उनजे मथां कुदरत न ॾे त पोइ इहा नेमत कहिड़े कम जी आहे? सम्झो कुदरत जो खाधा पीतनि जा बि ढेर लॻा पिया हुजनि ऐं डॉक्टर हुनखे झले चंड हीअ बि न खाइजां, हीअ बि न खाइजां, हीअ बि न खाइजां, खाईंदे त तूं मरंदे, खाईंदे त तूं मरंदे। इन एतिरनि नेमतुनि जे बावजूदि बि उन शइ जे उहो शख़्स वेझो नथो वञे, नसीब उनखे न आहे। पर जेके नसीब आहे त उनखे त वरी वरी अलाह ताला जो शुक्र बजाइणु घुरिजे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात असांजे मथां करम नवाज़ी फरमाई आहे। हिकु अहिड़ियूं नेमतूं आहिनि अलाह जूं जेके असां वटि हर वक़्तु मौजूदु आहिनि। पाणी ॾिसो, वरी जी हवा ॾिसो, जंहिंमां असां साह कयूं था, केॾो त असां हिन हवा जा मोहताज आहियूं। हिकिड़ो हिकु सेकंड बंदि थी वञे त लाशनि जा ढेर लॻी वञनि। त अलाह ताला जी नेमत असांजे मथां हर हाल हर सूरत में आहे। एतिरे क़दुरु जो अर्ज़ में कयूं त हज़रत शेख सादी रहमत अलाह ताला फरमाए थो पियो त नेमत खां बाद में शुक्र करणु वाजिबु आहे। पर इंसानु जेको साह खणे थो फिज़ा मां, इहा हिकिड़ी नेमत आहे। वरी ख़ारिज करे थो त इहा ॿी नेमत आहे। यानी हिकिड़े दम जे अंदरि अलाह जूं ॿ नेमतूं मौजूदु आहे। साह खणे थो वरी साह खे ख़ारिज करे थो पियो, यानी हिकिड़े दम जे अंदरि अलाह जूं ॿ नेमतूं मौजूदु आहिनि। मानो त नेमत खां पोइ शुक्र करणु वाजिबु थी पवंदो आहे त असांजे मथां ख़ुदा जो हिकिड़े पसाह खण में 2 दफ़ा शुक्र करणु वाजिबु आहे। त अलाह जो शुक्र कजे जो अलाह ताला जी ज़ाते बाबरकात सिहत बि ॾिनी, इज़त बि ॾिनई। इन सां गॾो गॾु इंसानु जिन जिन ज़रूरतुनि सां आबाद आहे, जिन जिन शयुनि जो मुहताज आहे, अलाह ताला उन जूं मुहताजूं दूरि फरमायूं त इहा अलाह ताला जी नेमत आहे। तंहिं करे शुक्र करणु घुरिजे। त हिन आयत मुबारक जे अंदरि अलाह ताला जी ज़ाते बाबरकात 2 शयुनि जो ज़िक्र फरमायो, हिकिड़ो ज़िक्र ॿियो शुक्र। ऐं शुक्र जेको आहे न इहो बि क़रीब ज़िक्र आहे।
तो जॾहिं शुक्र नेमत जो कंदो त ज़रूरु अल्हम्दुलिल्लाह त चवंदो न। त माण्हू चवे इहो बि ज़िक्र जी सूरत आहे, पर अल्लाह ताला जी ज़ाती बाबरकात ॿिनि खे जुदा बयानु फरमायो जो ॿिन्ही जूं हक़ीक़तूं जुदा आहिनि। ऐं ज़िक्र जी माना आहे ज़बान सां बि, ऐं तसव्वुर जे अंदरि ज़िक्र जी माना विर्द करणु न आहे, ज़िक्र जी माना आहे यादि करणु, जेको ख़्यालु हुजे त मुंहिंजो रब मूंखे ॾिसे थो ऐं मुंहिंजे हाल खां मुंहिंजो रब वाक़ुफ़ु आहे, बाख़बर आहे, त बसि इहो अलाह जो ज़िक्र आहे। पोइ ज़बान हले न हले, क़ल्ब न हले, पर तख़य्युल में तसव्वुर में कंहिं बि जॻह ते वेठो आहे, पर ख़्याल जे अंदरि इहो हुजे त मुंहिंजो मालिक मुंहिंजे अमलनि खे, मुंहिंजे किरदार खे, मुंहिंजी ज़ात खे, मुंहिंजे हालात खे मुंहिंजो रब ॾिसी रहियो आहे, इहो अलाह जो ज़िक्र आहे। जो ज़िक्र जे अंदरि आला मक़ाम इहो आहे जो ख़ुदा ताला जो तसव्वुर ज़हन जे अंदरि रखणु, आला मक़ाम ज़िक्र इन खे चइबो आहे। या दिलि जे अंदरि जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक आहे, हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु अन्हु रवायत फरमाए थो पियो त अलाह जे महबूब फरमायो त इंसान जी दिलि जेका सो ॿिनि हिसनि में विरहायल आहे। हिकिड़े हिसे जे मथां मलाइक क़ाबिज़ आहे, ॿिए हिसे जे मथां शैतान क़ाबिज़ आहे। ऐं जेको फ़रिश्तो आहे न मलाइक, उहो हमेशह उनजे दिलि जे अंदरि नेकी जो ख़्यालु विझंदो आहे, ऐं शैतान जेको आहे न बुराई जो ख़्यालु हुन में विझंदो आहे। हा, यानी दिलि ॿिनि हिसनि में तक़सीम थियल आहे। पाण फ़र्ज़ु हिकिड़े हिसे ते मलाइक आहे, ॿिए हिसे ते शैतान आहे। पर जॾहिं अल्लाह ताला जो बंदो दिलि सां ज़िक्र कंदो आहे त शैतान भॼी हलियो वेंदो आहे। यानी शैतान उन दिलि जे मथां क़ाबिज़ थींदो ई न जंहिं दिलि जे अंदरि अल्लाह ताला जो ज़िक्र हूंदो आहे। मानो चए त शैतानी वसवास खां, गुमराही खां बचण जे लाइ जेको अज़ीम वसीलो आहे उहो अल्लाह ताला जो ज़िक्र आहे। ऐं बाने खे दिलि सां अल्लाह जो ज़िक्र करणु घुरिजे, ऐं ज़िक्र सां गॾोगॾु मालिक जो शुक्र करणु घुरिजे छो जो अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात बाने जे मथां नेमतुनि जी बरसाति करणु चाहे थो, नेमतूं वधाइणु चाहे थो पियो, ऐं उनजे लाइ अल्लाह ताला असांखे शुक्र जो ज़रियो अता फरमायो आहे। त माण्हू अल्लाह जो जीअं शुक्र कंदो तीअं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उनजे मथां पंहिंजो महिरबानी फरमाए। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।